THN न्यूज़। नाज़रीन, कमिश्नर लाड़काणो गंवर अली लगारी पारां कंबर DC हाल में ऑल ऑफिसर्स गॾिजाणी कोठाई, जंहिंमें रेवेन्यू जे ज़िलई अमलदारनि ते ज़ोर भरियो त रेवेन्यू में आवाम जा मसइला 6 महीननि अंदरि उकलाया वञनि त जीअं माण्हुनि खे फौरी ऐं सस्तो इंसाफ़ मुहैया थी सघे। रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में कंहिंखे बि ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं वधीक अघु वठण ते सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं हिन रेवेन्यू अमलदारनि ते ज़ोर भरियो त हू रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में प्राइस कंट्रोल ते सख़्तीअ सां अमल कराइनि ऐं रोज़ानो जी बुनियाद ते मार्केटुनि जा दौरा कया वञनि। हिन वधीक चयो त दुकानदारनि खे पाबंद बणायो वञे त प्राइस लिस्टूं नुमाया जॻहुनि ते लॻाइनि, जॾहिं त थींदड़ आला सितई इजलास में ज़िले जे असिस्टेंट कमिश्नर्स, मुख़्तियारकार एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर्स, प्रोविंशियल हाईवेज़, रोड्स, हेल्थ एजुकेशन वर्कर्स, बिल्डिंग्स, M&R, पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग, सिहत खाते जे अमलदारनि, डायरेक्टर इंफॉर्मेशन ऐं ॿियनि वास्तेदारनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते कमिश्नर डिवीज़न लाड़काणो चयो त वूमेन, माइनॉरिटी ऐं मज़दूर कोटा ते मुकमिल अमल दरामद करायो वञे, जॾहिं त एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर्स खे हिदायतूं ॾींदे चयो त हू हलंदड़ तरक़ियाती कमनि खे तेज़ कनि ऐं मुक़ररु कयल वक़्त अंदरि मुकमिल कनि त जीअं उहे अवाम लाइ लाभायतूं साबित थी सघनि। हिन TMAs खे हिदायतूं ॾिनियूं त हू सफ़ाई सुथराईअ खे हर सूरत में यकीनी बणाइनि त जीअं शहरनि खां का बि तकलीफ़ दरपेश न अची सघे ऐं DSO कंबर खे हिदायतूं ॾिनियूं त हू पोलियो मुहिम खे वधीक बहितर ऐं असराइतो बणाइनि त जीअं को बि ॿार फुड़ा पीअण खां रहिजी न वञे। हिन ऑफिसरनि खे उहे बि हिदायतूं ॾिनियूं त हू कानून ऐं मेरिट तहत आवाम जा मसइला हल कनि ऐं उन ॾिस में कंहिं बि कोताहीअ खे बर्दाश्त न कयो वेंदो। हिन ऑफिसरनि खे इहे बि हिदायतूं ॾिनियूं त हू पंहिंजे खातनि जी ब्रीफिंग रिपोर्ट डिप्टी कमिश्नर जे मार्फत मोकिलियूं वञनि। हिन वधीक उहो बि चयो त जेको बि ऑफिसर गैर क़ानूनी कमु कंदो उन जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी।